मांजो नालो आहे तनिषा। मां टे दर्जे में पढ़ंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो आहे हेमू कलानी प्राइमरी स्कूल। मां हिकु पोयम चवंदमि, हुन जो नालो आहे हिकिड़ी हुई बान, हिकिड़ी हुई बान, हिकिड़ी हुई बान, हिकिड़ी हुई बान, सानांग जी हुई नान, सानांग जी हुई नान, साढ़े दर जी हुई डार, साढ़े दर जी हुई डार, कुत्ते जी हुई काक, किस्सा कुत्ते जी हुई काक, सची तेरी हुई चार, सची तेरी हुई चार, साबौरे जी हुई पेड़, साबौरे जी हुई पेड़, ऐसा है जीवी शेर, ऐसा है जीवी शेर, सापुप्पा जी हुई पुफ्फी, सापुप्पा जी हुई पुफ्फी, अम्मा को यही मांस, अम्मा को यही मांस, साहू से जीसस, साहू से जीसस, एक रानी हुई सियान, एक रानी हुई सियान, जिंजी हुई अबानी, जिंजी हुई अबानी, एडी एडी हुई अबानी, एडी हुई अबानी, एडी हुई अबानी, एडी हुई अबानी।